अहम ख़बर आहे नाज़रीन, नवां खे आगाह कयूं पिया टंडो अलायार खां। नौजवान जा कपड़ा लाहे तशद्दुद करे तज़लील कई वई। नौजवान जो मथो दाढ़ी ऐं भिरवूं कटे कपड़नि खां आजो करे वीडियो भरी वई। नौजवान दाह लाइ उमरसान थाणे ते पहुची वियो। पुलिस नौजवान खे लेटरो ॾेई इस्पताल रवानो करे छॾियो। उमरसान थाणे जे हद वारे ॻोठ लोंगो बालादीअ जे रहवासी आबिद साईवाल सां 3 ॼणनि पारां ज़्यादतीअ जी कोशिश। मूंखे हबीब साईवाल, मुर्तज़ा साईवाल, लतीफ़ बालादी अगवा करे केले जे फसल में तज़लील जो निशानो बणायो आहे आबिद साईवाल जो इल्ज़ाम। ॻोठ भरिसां केले जे फसल में कपड़नि खां आजो करे वीडियो ठाहे मुशियूं कटे मुंहं ते ब्लेड सां चौंक ॾेई तशद्दुद कयो वियो आहे। उमरसान पुलिस नौजवान जी फरियाद ते केस दाख़िल करे मुतासिर नौजवान खे सिविल इस्पताल टंडो अलायार इलाज लाइ मोकिलियो वियो आहे, जॾहिं त मुतासिर नौजवान जे वारसनि एसएसपी टंडो अलायार अबरेद अब्बासी, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त नौजवान सां इंसाफ़ करे मुलविस जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे।